ठीकु आहे, तव्हांजो कीअं आहे? बस मज़े में आहियूं। तव्हांजो स्वागत आहे असांजी हिन गुफ़्तगू जी अगली कड़ी में। शुक्रिया। हिन हिकु प्रेयर सां मां ही पंहिंजी गुफ़्तार चालू करणु चाहींदसि। जी। साईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। असांजी सॼे जग जे लाइ त सॼी दुनिया जे अंदरि जेका हीअ बीमारी आई आहे उहा जल्दी ख़तम थी वञे ऐं असां सभु ख़ुशहाल थी वञूं। असांजे सिंधियुनि जे मथां झूलेलाल साईं जी महर रहे। हाणे तव्हांजो इंट्रोडक्शन मां करायां। तव्हांजी वाक़फ़ियत कंहिंजी बि मोहताज कोन्हे, पर तॾहिं तव्हां न सिर्फ़ सुरनि जी मलिका आहियो, पर हिकु ख़ूबसूरत दिल वारी इंसान पिणु आहियो। तव्हांजो जनम वेस्ट अफ्रीका में सीरिया में फ्री टाउन में थियो आहे, पर तव्हांजूं पाड़ूं भारत में ॼमियल आहिनि। तव्हां उते पलिया बठायो, पर तॾहिं बि तव्हां पंहिंजी सिंधियत खे न विसारियो आहे। पंहिंजी तहज़ीब ऐं पंहिंजे संस्कारनि सां तव्हां अञा ताईं जुड़ियल आहियो। जी बिल्कुलु। तमामु घणो स्वागत आहे। निशा जी, तव्हां मूंखे ॿुधाईंदा त तव्हांजूं बचपन उते अफ्रीका में ही, वेस्ट अफ्रीका में ही मतिलबु तव्हांजो उते बचपन जूं कुझु यादगिरियूं हूंदियूं। तव्हां घणनि सालनि मां एक्चुअली ॼमी उते आहियां, फ्री टाउन में ई ॼमी आहियां, उते ई वॾी थियसि, उते ई पढ़ाई कई पंहिंजी। एंड बचपन जी यादि मां पंहिंजे मम्मी डैडी, मुंहिंजो डैडी नारायणदास चंदीरामानी, मुंहिंजी मम्मी ध्रुवपदी चंदीरामानी, मुंहिंजो चाचा ठाकुरदास चंदीरामानी एंड मुंहिंजी चाची निर्मला चंदीरामानी। उन्हनि जे करे अॼु मां आहियां, छो त हू मूंखे गुरुद्वारे में वठी वेंदा हुआ, मुंहिंजो डैडी ऐं मुंहिंजो चाचा। असां दरबार कंदा हुआ हर आर्तवार ॾींहुं। एंड वारे वारे ते मुंहिंजी मम्मी ऐं मुंहिंजी चाची गुरु जो लंगर असीं कंदासीं, छो त उते त असांखे ई करणो पवंदो हो। त हू मां मम्मी ऐं चाची उथंदियूं सुबुह जो 2 लॻे त पुठियां मां बि लिखे चुप पाए करे उथंदी हुअसि, सनानु पाणी करे बिल्कुलु उते वञी बीह रहंदी हुअसि, भई मूंखे बि लंगर खाइणो आहे। अच्छा, बसि ईअं थियो आहे। हा बराबर। त तव्हांजी जेका सिंगिंग जो जेको सफ़र आहे उहो बि उतां बचपन खां ई स्टार्ट थियो आहे, त उहो कीअं उहो ॿुधायो असांखे। पहिरीं त मुंहिंजो डैडी असां दीवार ॻाईंदो हो ऐं दादा बि मुंहिंजो चाचा, त उन्हनि खे ॾिसी मूंखे बि हिकिड़ी प्रेरणा जागी त भई कीअं था ॻाइनि, हिकु दिलि थी मूंखे। ऐं मोकलूं हूंदियूं हुयूं त मुंहिंजी चाची हूंदी निर्मला आंटी, उहा असां ॿारनि खे कलाम सेखारींदी, हिंदी सेखारींदी, सिंधी सेखारींदी। भई छुट्टियुनि में असीं घुमण, उन ज़माने घुमण फिरण थोरी हूंदा, भई जहाज में चढ़ी टिकट ख़र्च करे माण्हू वञे। अॻे ज़माने में हूंदो माण्हू घर में वेही कुझु सिखे। त शालाऊं त कोन हूंदियूं, भई सुबह भरण वेही करूं, त पोइ असीं सभु वेही सिखंदासीं। अच्छा। त मुंहिंजी चाची मूंखे घणेई माना कलाम सेखारिया आहिनि, ऐं मुंहिंजे डैडी, मुंहिंजे दादा, मुंहिंजी मम्मी, त बसि उतां ई सभु उतां ई सिखियसि। उन्हनि खे ॾिसी। हा हा जी। त तव्हांखे त सिंधी बि न ईंदी हुई, त पोइ तव्हां सिंधी में कलाम ऐं गीत कीअं ॻाइण शुरू कया। छो त मुंहिंजो डैडी चवंदो हो घर में रुगो सिंधी ॻाल्हाइणी आहे, कुझु न ॻाल्हाइणो आहे, हिंदी जो हिकिड़ो अखर कोन चवणो आहे, घर में रुगो सिंधी। अरे वाह, बिल्कुलु सुठी ॻाल्हि। इन करे त तव्हांजो दिलि जेको आहे उहो सिंधियत सां एॾो भरियल आहे, जज़्बा तव्हां भरियल आहे सिंधियत जे लाइ। मूंखे ख़बर बि कोन हूंदी त भई अलाह जे छा में राज़ी आहे, हिकु कलाम आहे। मुंहिंजी चाची निर्मला चंदीरामानी असां ॿारनि खे सभु सेखारियो हुयो, भई ॻायो, फोर्स कंदी हुई, न ॻाइणो अथव मोकलुनि। त असां पहिरियों जेको मूं कलाम सिखियो त उहो सिखियसि, विश्वास। वेरी नाइस। नंढा हुआसीं असीं, ॾाढा नंढा हुआसीं, नंढा ॿार, जॉइंट फैमिली हूंदी हुई, त ईअं सिखिया आहियूं असीं। बराबर।
तमामु सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई। ऐं दादा वासवाणी जो जेको आशीर्वाद बि तव्हांजे मथां रहियो, दादा वासवाणी जे अॻियां उन्हनि जी हाज़िरी में तव्हांखे केतिरा ई दफ़ा मौका मिलिया भॼन ॻाइण जा, त जी। इन मिशन सां तव्हां कीअं जुड़िया? मां सच तव्हांखे ॿुधायां त दादा मुंहिंजी ज़िंदगी में नंढपण में ई आयो आहे। ओ नंढपण में कीअं माना मां जीअं तव्हां हींअर ॿुधायां वेठी त भई मां गुरुद्वारे में मंदरनि में वेंदी हुअसि पंहिंजे मम्मी डैडी चाचा चाची जे भाउरनि भेनरुनि सां, त उते हिकिड़ी लेडी हूंदी हुई भॼन ॻाईंदी हुई, त हिकिड़ो अहिड़ो छितो भॼन ॻाईंदी हुई, मूंखे एॾो मन में खुपजी वियो, मुंहिंजो ही त मूंखे ॾाढो थो वणे। सम्झो अच्छा। हूंदी कोन भॼन जो मतिलबु छा आहे मूंखे कोन ख़बर हुई, पर अखर अहिड़ा हूंदा ऐं हू लेडी आंटी अहिड़ो सुठे सुर सां ॻाईंदी हुई, मूंखे ॾाढो वणंदो हो। त हिकु दफ़ो चयोमांसि आंटी मूंखे लिखी ॾियो भॼन, मूंखे वीचारी लिखी ॾिनो। भॼन जे हेठां ॾिठमि त भई अंजलि लिखियो पियो, मुंहिंजो अंजलि अलाए केरु आहे, त मुंहिंजी मां चयो अंजलि पक्का हिन आंटी जो नालो हुन, वञी पुछीसि, त पुछियोमांसि इहो नथी पुछांसि त भई अंजलि केरु आहे, उहो पुछांसि थी आंटी तव्हांजो नालो छा? त मूंखे चए नंढो ॿार हुनखे कहिड़ी ख़बर, त मूं हुनखे या पुछियो त मूंखे चई मुंहिंजो नालो पुटु जानकी आहे। चयो हा, त मां त ओॾी महिल ई छिपती घर आयसि हली, एॾी नंढी हुअसि, मूंखे मुंहिंजो भॼन जो किताबु हो, मुंहिंजो मां इहो भॼन कॾहिं ॻाईंदसि अलैजिक, अहिड़ो मस्तु भॼन आहे, अलाए कंहिंजो लिखियलु आहे, अंजलि 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 करे तव्हांजो शादी कयमि, पुणे में आयसि, दादा सां गॾियसि, सीडी मिली दादा जी, घर में खणी हलाई अथमि, साॻियो उहो भॼन हुन में हो, साॻियो भॼन हो, उहो भॼन ॿुधी करे ओॾी महिल मां थोरी सिरापजी वियसि, जो ही भॼन वरी हिते किथां आयो, ओॾी महिल ई फोन कयो आसमानी मिशन में, चयोमांव मूंखे प्लीज़ ॿुधायो अंजलि केरु आहे? चई तूं छा पई पुछी? अंजलि असांजो दादा। मुंहिंजो असांजो दादा माना केरु? मां पे सम्झा का लेडी आहे। बराबर। दादा जेपी वासवानी इज अंजलि, कोई कोन लिखंदा आहिनि लेखक त पंहिंजो नालो कंहिं न कंहिं नमूने सां लिखंदा आहिनि, जीअं वॾे दादा जो नालो आहे नूरी ऐं नंढे दादा जो नालो आहे अंजलि। बराबर। त मूंखे ख़बर पई उन्हनि जो आशीर्वाद बचपन खां ई रहियो। इहो न इहा प्यास सां अंदरि हुई त अंजलि सां गॾु अंजलि केरु आहे? जी, इहो हिकिड़ो कुदरत जो इशारो हो तव्हांखे हिन मिशन तरफ़ मोड़ण जो, उहो नंढपण खां ई तव्हां सां गॾु हो रहियो। बिल्कुलु बिल्कुलु जी, बराबर। हाणे तव्हां साईं भॼन बि ॻाईंदा आहियो? बिल्कुलु, मूं चयो त ॿ तुकूं ॿुधायांव इहो तव्हांखे, ॿ तुकूं ॿुधायांव हिन भॼन जूं। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। ठीक है। तू साजन राजन, तू साजन राजन, मां एक फकीर तुझे तरत बिखार वहायानी, तुझे तरत बिखार वहायानी, तू साजन राजन, तू साजन राजन। तमामु घणो आनंद थियो। बिल्कुलु जी। हाणे तव्हां साईं भॼन बि ॻाईंदा आहियो, त उहो सफ़र तव्हांजो किथां शुरू थियो ऐं तव्हां हाणे हेतिरे मुक़ाम ते उहो बि अफ्रीका में ई शुरू थियो। असां सिंधियुनि जे घर में, सभिनीनि सिंधियुनि जे घर में गुरु बाबा ऐं शिव जी पूजा त थींदी आहे, त मुंहिंजे घर में कोई हूंदो हो। उते हिकिड़ी मैगज़ीन पे पढ़ियमि, हुन मैगज़ीन में जीअं कीअं टिपणो थींदो आहे त टिपणे में एडवर्टाइज़मेंट हूंदा आहिनि, त साॻी तरह सां हिकिड़ी मैगज़ीन हुई, हुन में मूं वेठे पन्ना वेठे पढ़िया, ॿार हुअसि, मूंखे सम्झ में त कुझु कोन पिया आयो। साईं बाबा जो फोटो हो, इफ यू लुक टू मी आई लुक टू यू, भई तूं मूंखे न्याणींदे त मां बि तोखे न्याणींदसि। मां ओॾी महिल वियसि पंहिंजे पीउ वटि, जो हुनजो मतिलबु छा? पप्पा मां तोखे न्याणींदसि, तूं त ज़रूरु मूंखे न्याणींदे न, ही वरी छा थींदो आहे? त चई पुटु हुनजो मतिलबु आहे साईं के बारे में तूं हिकु सेकंड में सोचंदीअ तुरंत साईं तो वटि अची पहुचंदो। बिल्कुलु
बिल्कुलु। बस उतां ई थोरो थोरो बाबा जा भॼन थोरा थोरा ॻाइण लॻसि। बराबर। तव्हां केतिरा ई साईं भजन जा इवेंट ऑर्गेनाइज जेके थिया आहिनि हुन में पार्टिसिपेट कयो आहे तव्हां? हा तव्हांखे केतिरा ई दफ़ा मां ॾिठो आहे असांजा जेके दिग्गज सिंगर आहिनि अनूप जलोटा उन्हनि सां बि तव्हां मंच शेयर कयो आहे, त जी। उनजे बारे में कुझु खटियूं मिठियूं यादगिरियूं असां सां शेयर कंदा? अनूप जलोटा बि ॾिसो कीअं गॾियो, मां बॉम्बे में हुअसि त मूंखे कंहिं फोन करे चयो भई आयो आहे अनूप जलोटा स्टूडियो में, त तूं बि अची ॿुध कीअं रिकॉर्डिंग कंदो आहे। त मां बि वियसि हुते, त हुन रिकॉर्डिंग वेठी कई, मूंसां ॻाल्हाई, हाल अहिवाल पुछियईं किथे जी आई, चयोमांसि हाल त मां पुणे में आहियां। त चई मुंहिंजी भेण दादा जे स्कूल में पढ़ी आहे सेंट पीरास। ऐं पाण बि चई तो पुणे में ॿिए हफ़्ते तूं छो न थी मूंसां गॾु अॻोपो स्टेज ते बि। मां ओॾी महिल ई वेरी थी वियसि। बसि इन मुंहिंजो हुन सां गॾु इहा सफ़र शुरू थियो आहे। ऐं पोइ एल्बम ठाहिया अथऊं साईं बाबा जा एल्बम ठाहिया अथऊं, जे सारे गामा म्यूज़िक रिलीज़ कयो आहे। हा गॾिजी एंड यूट्यूब में अवेलेबल आहे, हर डिजिटल प्लेटफॉर्म में आहे। भाई सावन हुजे कहिड़ो बि हंगामा सावन। ओके। एंड टीवी में बि ॾेखारींदा पिया आहिनि, दंगल टीवी 84 केबल जो जेको आहे थर्सडे ॾींहुं मुंहिंजा वीडियोस ईंदा पिया आहिनि टेलीविजन ते। अच्छा। हा बराबर। असांखे तव्हां ते बिल्कुलु तमामु घणो नाज़ आहे निशा जी। असांजे फ्रेंड्स जे लाइ हिकु साईं भजन जूं 2 तुकूं थी वञनि। जी बिल्कुलु। ओ बसाई शिरडी साईं जो भी इस दुनिया में भटके शिरडी तर पहुंचे, शिरडी द्वारे जो भी आया साईं उसको मिलते, साईं की महिमा साईं ही जाने, वो सबसे अनमोल। ओम साईं शिरडी साईं। तमामु घणो आनंद अची वियो। तव्हांजो तमामु घणो मेलेडियस सुर आहे, बिल्कुलु दिलि खे छुई थो वञे पियो तव्हांजो सिंगिंग। असांजी भॻवान जी तरफ़ प्रेयर आहे तव्हां हमेशह ख़ुशि रहो, ईअं ई मुस्कुराईंदा रहो ऐं ॿियनि खे ख़ुशि कंदा रहो। निशा जी जी लॉकडाउन जो पीरियड हली रहियो आहे, त तव्हां पंहिंजो टाइम पास कीअं कंदा आहियो? टाइम पास असांखे त भॻवान जी कृपा आहे त भई असीं भॼन वेठा ॻाईंदा आहियूं, प्रैक्टिस पिया कंदा आहियूं। एंड ॿियो त अहिड़ो प्लेटफॉर्म हाणे थी वियो आहे सभिनी आर्टिस्टनि लाइ, त भई हाणे डिजिटल प्लेटफॉर्म में असीं जुड़िया पिया आहियूं। जीअं ॾिसतांजो आहे एंड ज़ूम ते सत्संग पिया हलंदा आहिनि, मेडिटेशन पियो हलंदो आहे, शबद गुरबानी बि जो हिसो कंदी आहियां गुरु जे कृपा सां। ऐं बसि ईअं असांजो ऐं दादा जेपी वासवानी जो बि साधू वासवानी मिशन में असीं पंहिंजा भॼन ठाहे मोकिलींदा आहियूं, त उहे बि हलंदा आहिनि। अॼु बि हलियो दादा वटि असांजो भॼन। असांजे व्यूअर्स जे लाइ तव्हां वेंदे वेंदे हिकु मैसेज ॾियणु चाहींदा? मां मैसेज इहा ई ॾियणु चाहींदसि त भई हम होंगे कामयाब। ही जेको हले पियो ही दौर
इनमें पाण खे बहादुर रखो, पॉजिटिव रखो ऐं मन में बुरा वीचार असुल न खणी अचो। सुठो सोचो त सुठो ईंदो। उन्हनि भली सोचबो त भलो ई थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सभिनि जो भलो थिए, सभई हिन बीमारीअ खां आज़ाद थी वञनि, बसि उहा ई असांजी प्रेयर आहे दिलि सां। मां सभिनीनि खे दुआ आहे त भई सभु जिते हुजनि ख़ुशि हुजनि, सुखी हुजनि। बिल्कुलु निशा जी, हिकु ही रूप तव्हांजो असांजे फ्रेंड्स खे मां ॾेखारियो, हिकु ॿियो रूप आहे तव्हांजो अंदरि हिकु कंहिं कोने में हिकु मज़ाकिया हिकु कैरेक्टर लिकल वेठो आहे, उनखे बि असां फ्रेंड्स जे साम्हूं आणींदासीं जल्दी। त असांजी फ्रेंड्स खे गुज़ारिश आहे त स्टे ट्यून, असांजो ही गुफ़्तगू जेका सीरीज़ आहे उहा ॾिसंदा रहंदा। वरी जल्दी असां निशा जी जे ॿिए रूप सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। थैंक यू सो मच। ठीकु आहे, त हींअर असां मोकिलाइनि था, पर सदाईं गॾु।